तो पयो अदारा मां ये सोचा तो वही जांच करे चा किथे वेठे जगह इन जू में हुजना तो खबर पइजी वने आ चेबो तो बाहर निकली आ इन ही करे मां हालार तरफ वना तो उनके चई चा मता हुन जी जू में हुजन बाबा जे मिली वने नी उन्हनि सां तकड़ न कजा मुखे जी बताया जा मां पाणी उन्हनि खे राज़ी करे वठी ईंदुसि ऐं जेकर हथ अची विया तो छोरीअ खे पिंडनि मां वठी कीले तुंहिंजे अॻियां अची फिटी कंदुसि छा पिया सोची आके खान न कुझु बि न बाबा त पोइ मां इलाही तो निकिरी वञ ऐं हा ॿाहिरि सद ऐं मुमताज़ बीठल थी उन्हनि खे बि साण कयो वञा ठीकु आहे दादा मां तयारु थी पोइ निकिरां थो भाग वञा तनी गाड़ी कोन काए आयो चयो त गाॾीअ में हवा घटि आहे हवा भराए मां सिधो अचां थो तूं थोरो अॻिते हलो हाँ जो खेर घुरी तो न तोर ते करा अरे कर हाँ सदा का भी बारानी न कजा न रुस्तम खान न तू मुझे दोस्त आए घट में घट दोस्ती है तो भरम रखी मां तुझे दोस्त आया सदा दोस्त आई तने तू अज चिंता बिठो आई ऐ बुद्ध अज तोखे ही पहिरियों ऐं आखिरी मौक़ो थो ॾियां जेकॾहिं ॿीहर तूं हिननि ज़ालिमनि सां मूंखे नज़र में आहे त ज़िंदा न तुंहिंजो लाश छो थो लाश रुस्तम खान बस बस असद बस जेकॾहिं मां ख़ामोश आहियां त तुंहिंजी दोस्ती रे करे उन खां अॻु में जो मां दोस्तीअ जो परम विसारे विया तू हाकिम खान ऐं मुंहिंजे विच मां निकिरी वञ तुंहिंजी भलाई इन में आहे हल मां हाकिम खान खे मौत जे मुंहं में अकेलो कोन छॾींदुसि त पोइ तूं मरण पसंदि कंदे अकबर न न अकबर न त पोइ चओ पंहिंजे दोस्त खे रुस्तम खान त हितां हटी वञे त नाक मारियो वेंदो रुस्तम खान तू मूं छा थो चाहीं तमाम घणो कुझु हाकिम खान तमाम घणो कुझु हाकिम खान सां फिटाइण जे अंजाम जी ख़बर अथई बस बस हाकिम खान बस तोखे जवाननि जा हथ लॻाईंदा आहिनि तो त मज़लूमनि ऐं औरतुनि ते ज़ुल्म कया आहिनि ॾिस त जवान कीअं थींदा आहिनि अबोज औरतुनि जे मथां हथ खणी पाण खे मुड़ुस बणिजो सम्झे न न अकबर न हिनखे इज्जत सां समझाए था ॾिसो जेकॾहिं अची वियो समत में त ठीकु आहे न त आङुर खे टेढ़ो करे था ॾिसो आख़िर तू छा थो चाहीं रुस्तम खान मूं मां छा थो चाहीं हल अॻियां थी ऐं जे न हलां त पोइ ओए तुझो टंगू बनी
उनजे गिचे में डोहा विझी तोखे कहले हलदासी। इन ये करे चवां तो इज्जत सां हल जंहिंमें तुंहिंजी बि भलाई आ। बाबा अली अकबर ही छा ॼाणे भलाई मां। रुस्तम खान तू खुली छो नथो ॿुधाए त मूंखे तू काॾे थो वठी वञे? जंहिं औरत जी तो तज़लील कई आ उनजे पेरनि जी तू। रुस्तम खान न, ये कॾहिं बि कोन थींदो। तू असां ऐं औरतुनि जे विच में न अच, न त ॾाढो पछताईंदी। रुस्तम खान खे धमकी? हाँ, रुस्तम खान खे धमकी। बस बस ॿुधाए हाकिम खान, उठ उठ ॿुधाए अली थो या न? रुस्तम खान तू पछताईंदे, ॾाढो पछताईंदे। मां चवां थो धमकी न ॾे। वठियसि, धमकी न ॾे। वठियसि, हला मूं। ॿुधाए जो दिलावर खान खे त मां हाकिम खान खे वठी ज़रूर वियो आहियां, पर उनखे मारींदुसि कोन, ज़िंदा छॾींदुसि। ऐं तव्हांजे लाइ ख़ासि करे असद तुंहिंजे लाइ सलाह आहे त इन्हनि ज़ालिमनि जो पासो छॾे ॾे, न त अञा ख़राब थींदी। असद ख़राब थींदे। हिन दफ़े सिंध पंहिंजनि पेरनि ते बीठो आहीं, पर इन्हनि करतूतनि जे करे ॿिए दफ़े मौत जे वात में हूंदे। हिक सुठे दोस्त जी या सलाह अथई, जे न त पोइ सलाह न धमकी समझी जाए। असद बाबा जेको बि थियो ॾाढो ख़राब थियो, ॾाढो ख़राब थियो। मां रुस्तम अॻे रोकण जी कोशिश कयमि, पर हू कोन मुड़ियो। अल्लाह अकबर, हाणे वरी हाकिम खान न मुड़ंदो? हाय हाय, जेॾी कोशिश कयां थो त दुश्मनियूं ख़तम करायां, ओॾी वञनि थियूं दुश्मनियूं वधंदियूं। रुस्तम अची विच में टपो ॾिनो आहे। इन में हाकिम खान जो को बि ॾोह कोन्हे को। तव्हांजे ॻोठ जे मसइलनि में रुस्तम खान जो छा वञे? तव्हां बि सच था चओ, पर जॾहिं ज़ुल्म हद खां वधंदो आहे त कुदरत वारो को बि सबब पैदा करे ज़ालिम खे ज़ुल्म खां रोकींदो आहे। हाकिम खान बि मज़लूमनि मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि, हाणे कुदरत वारे बि हुनखे बराबर जो जोर ॾिनो आहे। असां लाइ छा हुकुम आहे? ॾिसूं था, अलाह कंदो त हाकिम ख़ैरनि सां मोटी ईंदो ऐं पंहिंजो पाण खे संभाले वठंदो। जे हाकिम खान पाण खे न संभालियो ऐं बज़ित ईअं ई बीठो रहियो त हुनजो अंजाम ॾाढो बुरो निकिरंदो। हिन वक़्तु हाकिम खान जी पोइवारी त कयो। कहिड़ी पोइवारी कयांसि? जे रुस्तम खान खे हुनखे मारणो हुजे हा त उते ई मारे वञे सा। कहिड़ी ख़बर मतां रुस्तम खान हाकिम खान खे मारींदो न, इहा मूंखे बि पक आहे। बाक़ी जेका बेइज़ती हाकिम खान जी करणी हुअसि उहा करे छॾींसि। इन खां वधीक अञा बि हाकिम खान मथां गुज़रंदी हूंदी। बाबा, तव्हां कोशिश कजो हाकिम खान खे समझाइण जी त इन दुश्मनी खे हवा न मिले। जे हाकिम खान इहा ठोकर खाई सुधरी वियो त सुधरी वेंदो, जे अञा बि नथो सुधरे त ख़ुदा ॼाणे अलाए छा थींदो। बाबा, तव्हां थोरो हिकिड़ो कमु कजो, हाकिम खान अचे तो उनके थोड़ो थधो रखजो, ठीक है? अचो बाबा। 「
आए तुझो दुश्मन। अज तुझे दुश्मन के मुंह वायदे मुजिब तुझे सामो आदो आए। हाणे तोखे जेका सजा वणे इन ज़ालिम इंसान खे ॾे। इन मां खे मारियो आहे, मां हिनखे मारींदुमि। मां बस अदान न मरी पवंदो छॾियो। अदी हेड़ा ज़ालिम मुआ भला आहिनि। मुंहिंजे करे तव्हां को खून कयो न मुंहिंजा भाउ, इहो मुनासिब न आहे, माफ़ कयोसि। अञा बि तो हिन ज़ालिम जी ज़िंदगी बचाइण थी चाहीं। तू भले हिनखे माफ़ कर रुस्तम खान, पर मां हिनखे माफ़ कोन कंदुसि। पहिरियां तू हिनखे सज़ा ॾे, पोइ मां हिनजो सीनो चीरींदुसि। हाकिम खान, ॾिस हिन मज़लूम औरत जे चेहरे में, ऐं ॾिस हिन मासूम ॿार जे चेहरे में, जिन जे चेहरनि ते तूं जिन ज़ुल्मनि जा निशान चिटा आहिनि। ॾिस हिन मज़लूम औरत खे जंहिंजी दिलि मां रत जा तोड़िया था निकिरनि, पर पोइ बि हिन जी ज़बान मां तुंहिंजे लाइ माफ़ीअ जा लफ़्ज़ था निकिरनि। माफ़ी वठ हिन औरत खां। और माफ़ी न, रुस्तम खान न। हाकिम खान जो सिर कटजी सघे थो, छुटकी नथो सघे। तूं हिन औरत खां माफ़ी न वठंदे मां ॾिसां त तुंहिंजो इहो सरकश सिर हिन औरत जे अॻियां झुके कीअं थो। जे न झुकियो त मां कटींदुसि। रुगो इर्क फिरक लगी पई थस, इर्क फिरक का भावाटीअ जी बीमारी थसल आहे छा? अम्मा आखिरकार जमींदार आ, इर्क फिरक न कंदो त ॿियो छा कंदो? हीअ ज़मीन त उन्हे जी आ न। कैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, ॿी ज़मीन खुटी वई थस, बाक़ी जाथे असां आहियूं उते बीही थो तारा अटकाए। इहो तुंहिंजो वहम आ मां, तुंहिंजो वहम आ। कैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, इहो मुंहिंजो वहम नाहे मुंहिंजो वहम। मां अहिड़नि खे चङी तरह सुञाणा। माठ में इन्हे करे आहियां जो 2-3 हज़ार हुननि खां कर्ज़ वरितो अथनि। इन्हे करे चयो मां पे मां त कर्ज़ न खण कर्ज़। हाणे वेही ॾिस, कर्ज़ खाइम त का क़यामत अचे वई छा? घणो कयूं त हितां बि निकिता हलिया हलंदासीं। ॿियो कहिड़ो असुली बस असांजी कणक लूणी जव पोखे वेंदा। हा मां अञा अलाए घणा ॻोठ हलंदासीं, ख़बर नथी पए मूंखे त पिनंदासीं। हकीमा हुकुम कयो बादशाह। हाणे मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। त पोइ जेको हुकुम बादशाह। माई जीअं कमु ख़तम करे घर वञे, तूं पोयां वञी रिश्तो करीस। बादशाह थोड़ो सब्र कयो, ठारे खाओ। न हकीम न, मां ठारे खाइण जो आदी न आहियां। तूं वञी माई खां संग कर। जेकर माई इज़त सां संग ॾिए थी त ठीकु आहे, न त छोरीअ खे खणी हवेली में बंदि कंदुसि। पोइ भली माई वञी जेल ऐं कोर्टुनि जा दरवाज़ा खड़काए, ॾिसूं त कीअं था मूंखां बांह वापसि कनि। हकीम तूं शाम कीअं बि करे नंढे वञजां। जी बादशाह, मां कीअं बि करे वेंदुसि। ख़ुदा कंदो कुर्ब में कमु थी वेंदो।